मां चंद्र प्रकाश दादलानी असिस्टेंट प्रोफेसर सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय अजमेर में कार्यरत आहियां। अॼु असां आत्मकथा या आत्मकहाणी पोपटी हीरानंदाणीअ द्वारा लिखियल मुंहिंजी हयातीअ जा सोना रोपा इन बारे में विस्तार सां पढ़ंदासीं। पिछली क्लास में पाण पोपटी हीरानंदाणीअ जी आत्मकथा मुंहिंजी हयातीअ जा सोना रोपा जे जा 7 वर्क पढ़ी चुका हुआसीं। अॼु वर्क 8 मां मास्तियानी। मां तव्हांखे शुरू में ई ॿुधायो त हैदराबाद में इहो रिवाज़ हो सिंध में त जेके ॿार होशियारु हूंदा हुननि क्लासिस टिपाया वेंदा त हिन ऐं हिन भाउरनि बि ॾाढी नंढी उमिरि में ई 2 क्लास पढ़े ऐं ॾाढो झटि नंढी उमिरि में मैट्रिक पास करे छॾी हुई। उन खां पोइ पंहिंजे ई स्कूल में हिननि संगीत टीचर जी नौकरी कई। तंहिंखां पोइ हिननि जो जीवन हमेशह सादो सूदो रहियो। साधू वासवाणीअ सां मिलिया, साधू वासवाणी गीता क्लासिस जॉइन कयूं। पिछले वर्क में पाण हिननि जे बारे में विस्तार सां पढ़ियो होसीं। एॾो उन्हनि सां प्रभावित थिया जो हमेशह ई वाइट साड़ी पाईंदा, सादी सूदी साड़ी पाईंदा, निहायत सिंपल तरीक़े सां पंहिंजो जीवन कयूं। बम्बईअ में आया, बम्बईअ में बि मास्ताणी ठहिया, स्कूल में अची उते मास्ताणी पंहिंजो प्रोफेशन कयूं। पर उन खां पोइ उते बि हिननि ॾिठो त माहौल बिल्कुलु अलॻि हो। इन माहौल जी पाण पिछले वर्क में चर्चा करे चुका हुआसीं त जेको सिंध में टीचर्स जो ॾाढो सम्मान कंदा हुआ, चाहे स्टूडेंट्स चाहे उन्हनि जा पेरेंट्स। टीचर्स रुॻो पढ़ाइण जो कमु न कंदा हुआ, बल्कि ॿारनि खे निखारण जो कमु कंदा हुआ। अर्थात ॿारनि जे पाइण ते, लाइण ते, खाइण ते, उथण ते, वेहण ते, हलण ते, चलण ते, हर ॻाल्हि ते उन्हनि जी तिखी नज़र हूंदी हुई। ॿारु अगरि को ग़लती कंदो, छोकिरी पंहिंजी मर्यादा क्रॉस कंदी त तुरंत टीचर हुन टोके ॾींदो ऐं ॿारु हुनखे मञींदो बि ऐं उन्हनि जी इज़त बि कंदो, उन्हनि जी ॻाल्हि बि रखंदो। माइटनि खे का ग़लति ॻाल्हि हिननि खे लॻंदी त माइटनि खे चवंदा त माइट उन्हनि खे सुधारींदा हुआ। पर जीअं बॉम्बे में आया त हिते माहौल ई अलॻि हो। स्कूल में पाढ़ींदे हुए हिकु छोकिरीअ खे नंढा कपिड़ा पातल हुआ, हुनखे टोकियऊं, अजीब कपिड़ा पातल हुआ त हुनखे छोकिरी हिकदमि बेबाक चयऊंसि त भई तव्हांजो कहिड़ो मतिलबु मैडम। त ॿुधी करे हिननि जा होश ई खुली विया त सिंध में कहिड़ो माहौल हो, हिते कहिड़ो माहौल हो। क्लासिस में हे हमेशह पंहिंजे ॿारनि सां ॾाढो सख़्तु रहंदा हुआ, हमेशह उन्हनि सख़्तीअ सां पाढ़ींदा, उन्हनि ते पूरी नज़र रखंदा। पर ॿाहिरि जीअं निकिरंदा त हे उन्हनि सां दोस्तनि जहिड़ो व्यवहार कंदा हुआ। इन खां पोइ वर्क 9 ज़िंदगी हिकु नाटक। नाटकनि में बि हिननि जो ॾाढो चाव हो। नंढपिण मां ॻाइण जो वरसो जेको आहे हिननि खे पंहिंजे नानाणे परिवार मां मिलियो। हे ॿुधाइनि था त हिननि जो जेको ॾाॾो हो, नानीअ जो ॾाॾो, उहो तर ॾाढो गवैयो हो त हिननि खे उतां वरसे में मिलियो। आवाज़ु सुठो हुअनि। मास्ताणी कंदे कंदे हिननि नाटकनि जो शौक़ु हो। ॿारनि खे स्टेज शो कराईंदा हुआ, महिनत कंदा हुआ। स्कूल में सिंध में ई जेॾी महिल हुआ स्कूल में नाटक जॾहिं सालियाना जलसा थींदा या ॿिया जलसा थींदा, हुन में ॿारनि खे नाटक तयारु कराईंदा हुआ। त तंहिं महिल इहे पोशाऊं जीअं अॼुकल्ह रेडीमेड मिलंदियूं कोन हुयूं, त हीअ पाण महिनत करे उते स्कूल में पोशाकूं सिबंदा हुआ ऐं ॿार बि एतिरो हुनजो क़दुरु कंदा हुआ, रिहर्सल बि कंदा हुआ, उन्हनि जूं पोशाकूं तयारु कंदा हुआ ऐं ॿार उन्हनि लाइ रोटी पाणी व्यवस्था कंदा हुआ, उन्हनि जा माइट व्यवस्था कंदा हुआ। उते एॾो सुठो माहौल में रहिया त नाटक बि जाम सुठा पेश कयूं। विरहाङे खां बॉम्बे में आया, बॉम्बे में बि इहो ई सेम माहौल कयूं। प्रिंसिपल जेको धरमदास हुअनि उहो नाटकनि जो जिन्सी तौर सां इहो चए कोॾियो हूंदो, शौक़ीन हूंदो, पर उहो धार्मिक नाटक वधीक कराईंदो। त हिननि धार्मिक नाटक घणेई हुननि लाइ कया। उन खां पोइ हिननि घणेई नाटक बि लिखिया, जेके नाटक टाइम टू टाइम हिंदवासीअ में छपिया ऐं पार्ट टाइम नेशनल कॉलेज ऐं कॉमर्स कॉलेज में कमु करणु वक़्तु हिननि हेमू कालाणी नाले शैडो प्ले, मालीअ जो लिखियलु नाटक लाडली, कीरत जो सांवरी कुंवार ऐं पंहिंजूं तयारु कयल बेलेज़, सिंधी शादी टीजड़ी, राय ॾियाच ऐं सोरठ ऐं सिंधी भॻत मूमल राणो सोरठ पेश कया, जेके तमामु सभिनी खे ॾाढा वणिया ऐं उन्हनि जी ॾाढी तारीफ़ थी। सिंधी शादी
बेले जंहिंमहिल हिननि तयारु कयो त उन्हनि में भगवंती नावाणीअ जा हिननि लाॾा उन्हनि खां ॻाराए विधा। लिखियल हिननि जा हुआ पर ॻारायूं उन्हनि खां। भगवंती नावाणी हिन वर्क में ॿुधायो अथनि, तंहिं महिल हेॾा प्रोफेशनल न हुआ अञा, त हिन उन्हनि जूं मदद वरितियूं। इन खां पोइ वर्क ॾहों मुंहिंजे पेर में छंछरु आहे, हिन में हिननि ॿुधायो आहे त नंढपण खां ई हिननि खे घुमण फिरण जो ॾाढो शौक़ु हो। नंढा हुआ त पिता साहिबु जॾहिं हिन दौरे ते वेंदा हुआ जंगलनि में या किथे, त ही हुननि सां गॾु वेंदा हुआ। वरी थोरा वॾा थिया त स्कूल में पढ़ंदे वक़्तु सालियाना उत्सव घणेई कंदा हुआ ऐं हिकु टीचर हो जेको ॾाढो शौक़ीन हो घुमण जो पढ़ंदे वक़्तु। त उन टाइम पिकनिक जो उहो हर महीने पिकनिक किथे न किथे कंदो, बनियुनि में हिते हुते, त उन सां गॾु जाम घुमिया, सभु बनियूं ॾिठूं, उन्हनि सां गॾु ॾाढो आनंदु कयूं। वरी थोरो बम्बईअ में आया त हे मास्तरी कंदे कंदे पंहिंजो जेको आहे हिकु सभा सां जुड़िया, जेका सिंधी साहित्य सिंधी संस्कृतीअ जे वाधारे लाइ कमु करे रही हुई, उन सां जुड़िया। त उन सां जुड़ंदे हिननि ॾाढो जेको आहे सरगर्मीअ सां उन में बहिरो वरितऊं ऐं सभा सां गॾु उन्हनि जे कार्यनि खे करण लाइ जॻह जॻह ते वेंदा हुआ, सिंधी प्रचार लाइ, सिंधी भाषा वाधारे लाइ सेमिनार्स कंदा हुआ, ॿिया घणेई कार्यक्रम कंदा हुआ। त उते हिननि जो अचणु वञणु थींदो रहंदो। पंहिंजे भाउ वटि विदेश बि काफ़ी विया, पंहिंजे भाउ वटि विया, 2 दफ़ा पंहिंजे भाउ वटि विया, उते घुमी आया। ॿिया घणेई शहर हिननि ॾिठा। इन खां पोइ वर्क 11 मूं शादी छो न कई। मूं शादी छो न कई, इन में हिननि ॿुधायो आहे त मां हैदराबादी आमिलनि घराणे में पैदा थी आहियां। हिननि खे इन ॻाल्हि जो फ़ख़्रु आहे त मां आमिल घराणे में पैदा, छो आमिलनि में इहो हूंदो त छोकिरीअ खे कॾहिं ॿधी कोन विहारींदा, घणो पर्दा प्रथा न हूंदी हुई, उनखे फुल पढ़ण पाढ़ण जी आज़ादी हूंदी हुई। पर इन सां गॾु गॾु मां जीअं पहिरियों ॿुधायो त इन्हनि खे छोकिरीअ जा बि सभु गुण सेखारिया वेंदा, घर गृहस्थी कीअं हलाइजे, रोटीअ जो जेको आहे रोटी ठाहिणु सेखारणु, पापड़ खीचा कचरियूं ठाहिणु, मतिलबु सभु तरह सां छोकिरीअ खे पूर्ण नारित्व जे रूप में तयारु कंदा हुआ। पर इहा हिकु वॾी ॻाल्हि हूंदी हुई त दहेज प्रथा जो ॾाढो प्रचलन हो। एॾो सॼो तयारु करण खां पोइ बि न्याणीअ जे मथां दहेज जी वॾी गठरी भरे ईअं मोकिलींदा ॼण को गॾो हुजे हुन मथां गठरी, ऐं वठण वारो ॾाढो चाव सां दहेज वठंदो। हिकु तरह सां ॿोलियूं हलंदियूं हुयूं त जेतिरो ॿारु पढ़ियल आहे, जेतिरो लिखियलु आहे, उन सां केरु 2 लख केरु 3 लख ईअं ॿोलियूं हलंदियूं हुयूं। इन्हनि खे इहा ॻाल्हि ॾाढी बिल्कुलु न वणंदी हुई। हिकु समय अहिड़ो आयो हैदराबाद में त हिननि खे शादीअ जो ज़ोर कयो वियो ऐं सम्झायो वियो, अगरि बेटा तूं न कंदीअ, तुंहिंजा ॿार जीअं तव्हां ॾिठो हूंदो अक्सर पंहिंजे परिवारनि में थींदो आहे, भई नंढियूं भेनरूं आहिनि, भाउर आहिनि, उन्हनि जी शादियूं कीअं थींदियूं, त हिन ते ॾाढो ज़ोर विधो। हिक सां शादी कराइण जी बि तयारी थी, हिकु छोकिरो आयो, तइ थी वई, सभु साईं दहेज बि तइ थी वियो, एतिरो दहेज ॾींदासीं कंदासीं, सभु थियो। जॾहिं हिननि खे इहा ॻाल्हि पतो पई, उहो छोकिरो इंजीनियर हो, त हीअ स्कूल मां मास्तराणी हुई, टीचर हुई, स्कूल मां निकिरी सिधो हुन छोकिरे जी साइड ते वई, उते पहुची वई ऐं बेबाकीअ सां हुनखे चयईं त भई तूं मूंखां दहेज छो थो वठी, मां तोखां वधीक पढ़ियल लिखियल आहियां, तूं थो कमाईं त मां बि थी कमायां ऐं मां शायदि तोखां वधीक थी कमायां। जॾहिं मां तोसां बराबरि हलां थी, क़दम सां क़दम मिलाए हलां थी, तोखां वधीक सुहिणी बि आहियां, सुठी बि आहियां, त छो न तूं मूंखे दहेज ॾीं, मां तोखे दहेज छो ॾियां। इन रूप सां चवंदे ई जॾहिं छोकिरे खे इहा ॻाल्हि, त उहो त बिल्कुलु हको बको थी वियो, भई छोकिरी कहिड़ी आहे, जॾहिं हाणे ईअं थी करे शादी खां पोइ छा कंदी, त हिन तुरंत उहा माइटी तोड़े छॾी। घर में जीअं ई पतो पियो इहा ॻाल्हि, त माहौल ई बिगड़ी वियो, ॾाढो हिनखे ॾाढो घटि वधि ॻाल्हायो वियो, कयो वियो, हिनखे हुन माहौल मां गुज़रिणो पियो। हेॾो दहेज जे ख़िलाफ़ु हूंदे बि इन्हनि अॻियां ॿुधायो आहे कॾहिं हिननि पंहिंजे पैसो ॾेती लेतीअ में कमु न आंदो। पर जॾहिं हिननि नंढी भेण जी शादी थी त हिननि खे उहो ई सभु रीति रिवाज़नि सां उहो दहेज ऐं उहे ॻाल्हियूं उहे सभु करणियूं पियूं जंहिंसां उहो सॼी उमिरि नफ़रत कंदी हुई। इन खां पोइ वर्क 12 मां हिकु औरत, हिन में हिननि ॿुधायो त सभा जे कम सां हिननि खे जॻह जॻह ते वञिणो पियो। माण्हू मतिलबु हिननि खे ॾेखारियो अथनि त औरत जी इज़त कनि त था, पर हिकु अकेली औरत खे बुरी नज़र सां बि ॾिसनि था। हिन नज़रुनि खे हमेशह महसूस बि कयो। जॾहिं ही सभा जे कम सां ॿियनि हंधि वेंदियूं हुयूं त अक्सर पैसे जी कमी हुअण जे करे हिकु रूम वठंदा या 2 रूम, हिकु रूम वठंदा, त उते इहो कोन सोचींदा असां गॾु लेडीस आहे, उहा असां गॾु कीअं रहंदी। पर पोपटी हमेशह पंहिंजी मर्यादा में रही, पंहिंजी व्यवस्था उते अलॻि सां करे रही
ऐं पंहिंजी इज़त मर्यादा खे हमेशह बचाए रखी। त हिन ॿुधायो आहे त जेकी छोकिरियूं इहो थियूं चवनि त असां मर्द जी जूतीअ में पेर विझी हली सघूं था, मर्दनि सां गॾु कंधे सां कंधो मिलाए हली सघूं था, त इहो सही आहे त मिलाए हली सघूं था, पर इहो सम्झणु त मां मर्द आहियां इहो बिल्कुलु ग़लति आहे। राति जो 12 बजे घर खां निकिरणु इहे ॻाल्हियूं हिननि खे न वणंदियूं हुयूं। हिननि अॻियां ॿुधायो आहे त जीअं पुरुष खे पंहिंजे पुरुषत्व ते आहे त भई मां छोकिरो आहियां इहो फ़ख़्रु आहे, तीअं मूंखे पंहिंजे छोकिरी हुअण ते, मूंखे पंहिंजी स्त्री हुअण ते नाज़ आहे। इहा हिननि ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई आहे। इन खां पोइ वर्क 13 कल्ह जी यादि अॼु जो सुपिनो। हिन वर्क में हिननि पंहिंजूं पुराणियूं यादूं जंहिं महिल हिकु एज जो पड़ाव क्रॉस थियो त हिननि पंहिंजी पुराणियूं यादूं ताज़ू कयूं आहिनि। उन्हनि जे बारे में ॿुधायो आहे त हैदराबाद में कीअं असां रहंदा हुआसीं, केॾो मज़ो माणींदा हुआसीं, हैदराबाद जे माहौल कहिड़ो, हुते विक्टोरिया चवंदा आहिनि टांगे खे, हुते टांगे खे चवंदा, त टांगो जो विक्टोरिया टांगो हूंदो हुओ, एॾो ख़ूबसूरत टांगो हूंदो हुओ, घोड़ा बि एॾा मज़बूत हष्ट पुष्ट हूंदा हुआ, घोड़े सवार हुननि खे ताज़ो गाहु खाराईंदा, अहिड़ा मज़बूत घोड़ा रखंदा हुआ, उन्हनि खे मखण सां हुननि जी चमड़ीअ खे चमकाईंदा हुआ। उहे घोड़नि खे ॾिस त घोड़ा न्याणींदा ई आहे जेको किथां जा राजा हुजनि। अहिड़े में भई सिंध जे कप ते जेॾी महिल उहे चढ़ी, हर हफ़्ते उहे आर्तवार ॾींहुं पंहिंजे सॼे परिवार सां गॾु सिंध पोपड़ी रहंदाणी उते विक्टोरिया में चढ़ी करे घुमंदी ऐं ईअं महसूसु कंदी त मां किथां जी राणी आहियां। इहो माहौल ॿुधायो अथनि। त अहिड़ो जेको हिते बॉम्बे में अचण खां पोइ टैक्सियूं इहो छा चइजे पंहिंजो कारूं, पर उन्हनि में उहो मज़ो न आयो जेको विक्टोरिया में मज़ो आयो। उहो पस मंज़र ॾेखारियो आहे, ॾाढो सुठो ॿुधायो अथनि। त उनखां मामे वटि रहिया, त मामे वटि मां जीअं पहिरियों ॿुधायो, पहिरें वर्क में त खाधे पीते जी काई कमी कोन हूंदी हुई, ठेकेदार हूंदो वॾो, इस्पतालुनि जा ठेका खणंदो, उते हर ज़रूरत जी शइ पहुचाईंदो। त इन करे उते खाधे पीते जा साईं कंधारी ॾाढ़ूं, उन्हनि जा जूस पीअंदा हुआ, जे गुलाब ईंदा उन्हनि जो रस कढंदा, रस कढी उहो पंहिंजे शरीर ते हणंदा त भई गर्मियुनि में थधाणु मिले। त इन करे हुनखे साहेड़ियूं जेको आहे पाड़े वारा पौ फटी चवंदा, जो बिल्कुलु जवानी में ईअं ॻाढ़ा गिल मस्तु अहिड़ा लॻंदा हुआसीं। इहो ॿुधायो आहे हिन पाण त भई अहिड़ो समूह ईअं ॾेखारियो। पर हिंद में अचण खां पोइ राजनीतिक तौर ते असां पोइ माहौल ॾेखारियो, केॾियूं न असां तकलीफ़ूं झेलियूंसीं, कीअं असां भई टके टके लाइ मोहताज थियासीं, 2-2 ॾींहं बुख सिजियासीं, ऐं नाणे अटे लटे लाइ केॾो परेशान थियासीं। इहो पस मंज़र सॼो ॾेखारियो वियो आहे। ऐं पंहिंजी सिंधी भाषा खे बचाइण लाइ केॾी न जफ़ाकशियूं कयूंसीं। त ॿुधायो अथई हिंद में अची असीं सिंधी राजनीतीअ तौरु अनाथ ऐं संस्कृत जे लिहाज़ खां फ़क़ीर बणिजी पिया आहियूं, संस्कृतीअ लिहाज़ खां। वर्क 14 ज़िंदगी जी शाम। हाणे हिन वर्क में हिन अची करे मायूसीअ जो वातावरण ॾेखारियो अथई, त कीअं न हिन धीरे धीरे हिन जा माइट, वॾो भाउ एक्सपायर थी वियो, पोइ हिन जी भेण एक्सपायर थी वई, पोइ नंढो भाउ वियो हली, ऐं जंहिं सभा सां हिन एॾो सरगर्मीअ सां रही करे सिंधीअ लाइ, उन लाइ ॾाढी महिनत कई, जफ़ाकशी कई, उन लाइ बि धीरे धीरे पोइ ॾिठईं जीअं उहा असां समृद्ध थियासीं पैसे में, थोरो हुन वटि पैसो अची वियो, बानी खां पैसो अची वियो, त ॾिठईं त भई हाणे उहे जेको आहे पंहिंजे परिवार जे प्रति आकर्षित वधीक थी विया। धीरे धीरे हर को हाणे सभा में केरु ईंदो त चवंदो मां एसीअ खां घटि न अचां, मूंखे अचण वञण जा भाड़ा बि ॾियो, मां ईअं न ईंदुमि। जीअं अॼुकल्ह माहौल थी वियो आहे, ऐं हर को हुन कम खां भॼणु लॻो, कमु केरु न करणु लॻो। न त को टाइम अहिड़ो हूंदो जो पेरे उघाड़े पंहिंजे जेब जा पैसा ख़र्चु करे बि सभा जा कम कंदा हुआ। त इहो माहौल सॼो हिन वर्क में ॾेखारियो वियो आहे। प्लस हिन खे केतिरियूं ॻाल्हियुनि में ईअं लॻो त भई औरत खे, जेकी अकेली औरत आहे, या उनखे मर्द हमेशह हेठि किराइण जी कोशिशि कनि था, उनखे वधणु नथा ॾियनि, उनखे हमेशह नीचो ॾेखारण जी कोशिशि कनि था। अहिड़ा घणेई हिननि उन ॾेखारिया अथई। इन रूप सां ही सॼो 14 वर्कनि जो पोपड़ी हीरानंदाणी आत्मकथा समाप्त थी हिते अॼु। महिरबानी। कथा, आत्मकथा जो जेको इहो नॉवेल आहे, ॾाढो तमामु सुहिणे नमूने लिखियलु आहे ऐं ॾाढी सवली लैंग्वेज में लिखियलु आहे। तव्हां पढ़ंदव, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदव ऐं तव्हां पाण में हिनखे सवली तरह सम्झी सघो था। मां हिते ॾाढे थोरे में हिनखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे। महिरबानी, धन्यवाद।